नाज़रीन, सिंध हुकूमत शहरनि विच में हलंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि ते पाबंदी लॻाए छॾी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर कमर मेहमान। जी कमर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हुकूमत पारां कोरोना SOPs तहत इंटरसिटी पब्लिक ट्रांसपोर्ट से 30 अप्रैल खां जेको आहे मुकमल पाबंदी आयद करे कई वई आहे। उन हवाले सां सिंध जे ट्रांसपोर्ट खाते पारां नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे, जंहिंमें सूबे जे शहरनि जे विच में हलंदड़ जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उनखे 30 अप्रैल ते जेको आहे उन ते पाबंदी आयद कई वई आहे। जॾहिं त शहरनि अंदरि जेका हलंदड़ जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उन्हनि में जेको आहे 50% खां वधीक मुसाफ़िर विहारण ते जेको आहे पाबंदी आयद कई वई आहे। शहरनि में जेका हलंदड़ ट्रांसपोर्ट आहे उन्हनि खे कोरोना SOPs ते अमल दरामद कराइण जो पाबंद कयो वियो आहे, जंहिंमें फेस मास्क जेको आहे पाइण ऐं जेको सोशल डिस्टेंस आहे रखणु ऐं हैंड सैनिटाइज़र जेके आहिनि उनखे रखणु जेको आहे लाज़मी करार ॾिनो वियो आहे। जॾहिं त हॉट स्पॉट करार ॾिनल जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि जेको आहे पब्लिक ट्रांसपोर्ट ते मुकमल पाबंदी आयद हूंदी। जी कमर, जी महिरबानी।